पानी असां वटि कोन थो हले। 4 ॾींहं हफ़्ते में 4 ॾींहं हलाइनि था। 8 डेसिमल हलियो आहे। 4 ॾींहंनि खां पोइ पाणी किरियो आहे। इहो तव्हांजे साम्हूं पियो आहे। तव्हां माप कई आहे 5 डेसिमल ते पाणी 4.5 हू आहे, 5 ओरियो हले पियो। दारोके सां ॻाल्हायूं, दारोको इहो ई असांखे चए थो पोयां खां गेज वठो, वाह मञा गेज असांखे कोन थो मिले। 2 ॾींहं 3 ॾींहं असांखे आसरो ॾेई अॼु बि हिते आयो 7 डेसिमल पाणी ॿुधाए वियो आहे। उन खां पोइ वॾेरनि खे असीं चवंदा, वॾेरा इहे चवंदा हा मां कोशिशि करियूं था, पाणी असांखे कोन थो मिले। असांखे वञी तव्हां विज़िट करे ॾिसो असांखे। ऐं उनजे करे दारोको इहो असांखे चवे थो मूंखे वाह मां गेज वठी ॾियो। हाणे असीं वाह मां गेज किथां वठी चए थो मूंखे एसटीओ गेज कोन थो ॾिए। तव्हां एसटीओ सां ॻाल्हायो, इंजीनियर सां ॻाल्हायो, गेज असांखे मिले कोन थो। असां सोना में हाणे हींअर इहो ई पाणी हले पियो। कल्ह खां पोइ पाणी इहो ई हलियो। वॾेरनि जे वारनि में हले थो, जॾहिं ग़रीबनि जे वॾे वाटर में हले पियो 5, असांजे पूरे नंढे वाटर में 4.5 हले पियो। अच्छा, तव्हांखे दारोके ॿुधायो केतिरो डेसिमल पाणी हले? हू 7 ॿुधाए पियो। चए थो 2 मोगा बराबरि आहिनि ऐं लेवल ते रखियल 7 हले पियो। 7 तव्हां पंहिंजे साम्हूं माप कई 7 न आहे। अच्छा, इरिगेशन जे हवाले सां कहिड़ो हाणे मुतालबो करणु था? इरिगेशन इहो चयूं था 8 जी बराबरी में हलाइनि। वॾेरनि जा वारा हलाइनि था, ग़रीबनि जा वारा कोन था हलनि। ठीकु आहे, 4 हले थो त बराबरी में 4 हले न। 4 हलाइनि, 7 हलाइनि था त एको 7 हलाइनि। हाणे 4 ॾींहं हले थी। 4 ॾींहंनि खां पोयां वरी पाणी किरायो छॾे। हाणे सुबुह जो 6 बजे शाख बंदि थी। छंछरु आचर पोयों अॻियां कोन लॻाइनि। हाणे उहो सुबुह जो जेको त बंदि बि थिए किथां लॻंदा? उहे ग़रीब त रुली वेंदा, उन्हनि जो ॿिज बनियूं सभु तबाह थी वेंदियूं। हाणे उहो त कोन लॻंदा। जा असांखे हलाए ॾींहं पाणी बराबरी में हलाइनि, उहो कोन था हलाइनि। जी असांजी अर्ज़ु इहो आहे, वॾेरनि जा वारा हलनि था, ग़रीबनि जो वारो को बि नथो हले। इन करे दारोगो असांखे हिते आयो आहे, ॿुधाए पियो 7 पाणी ऐं मीडिया वारनि माप कई आहे त 5 पाणी। इन जे करे असांजो छंछरु अॻियूं बि न लॻो, ही बि कोन लॻंदो। असांजा ॿिज ॿार सभु ख़तमु थी तबाही थी वई आहे। असांजो अर्ज़ु इहो आहे त महिरबानी करे असां ग़रीबनि ते असानी करे पाणी ॾिनो वञे। गुज़िरियल हफ़्ते में तक़रीबन पाणी सुठो हलियो आहे। हिन वक़्त में पाणी न आहे। छंछरु तोड़े आचर बेदर्दी सां मारिया वञनि था। जेकॾहिं वॾनि जा वारा हूंदा आहिनि उन में पाणी फुल ॾिनो वेंदो आहे। हिन वक़्तु छंछरु आचर तक़रीबन पाणी कंड में कंडम हो, तक़रीबन 4 डिसंबर 4.5 डिसंबर। हिन वक़्फ़ आहे त 26 वाटर टोटल ग़लति आहिनि। उन ग़लति जे करे हिन टाइम ते तक़रीबन 14 वाटर ठही चुका आहिनि, बाक़ी 15 खां 16 वाटर न ठहिया आहिनि। ऐं उन जॻह ते जिथे 20 जी मशीन घुर्बल हुअणु खपे, उन जॻह ते 40 जी मशीन हलनि पियूं। हींअर वटि पाणी केतिरो हले पियो? साईं हींअर असां पाणी तक़रीबन 4.5 डिसंबर हले पियो। 4.5 डिसंबर। दारोगो हिते आयो, छा चयो? साईं दारोगो हू छा आहे त वॾेरनि जी बोतलनि जो पंहिंजो वंगारू वाहे ऐं उन्हनि खे पाणी ॾिनो वञे थो ऐं ग़रीबनि सां नाइंसाफ़ी थिए थी ऐं जिते हक़ सच लाइ जेको आवाज़ु उथारे वञे थो ऐं उन जे करे असां ते प्रेशर विधो वेंदो आहे। हफ़्ते में पाणी जे हले त सरासर हले, जे न हले त बंदि कयो वञे। 100 रुपयनि जो बिज असां सनम हाइब्रिड हणाए ऐं इन वक़्त में हू बिल्कुलु सुकी रही। आबादगार आहियूं, सभु शाख पुठे जा त असां छंछरु आचर बिल्कुलु लॻणी हूंदा। असां वॾे शहर खे दाई ॾींदा आहियूं, चवंदा आहियूं बराख असां नाजाइज़ छो कंदा आहियूं, छाजे लाइ असां कंदा आहियूं। अर्ज़ु आहे त असां वटि पाणी बिल्कुलु पहुचे ई कोन थो। असांजी बहिरात बनी पयूं, तव्हां सरद में ॾिसो छंछरु आचर बिल्कुलु लॻनि ई हूंदा। या त पासे में मज़ूरी करण रहियासीं, हुनजी हुन पासे लाखों रुपए असांजो ॿिज पियो आहे। हाणे 6 बजे सुभाणे छंछरु वारो असांजो, असीं किथां पहुचंदासीं? फसल असांखे अॻियूं छंछरु कोन लॻो बिल्कुलु सफ़ा, हींअर पाणी कोन थो लॻे त हाणे असीं केॾांहुं वञूं? असां मुतालबो महिरबानी करे वॾे शाह खे अर्ज़ु करियूं, डायरेक्ट साहिब अर्ज़ु करियूं, महिरबानी करे असां सावरी शाह जो अर्ज़दार थी असांजी बनी पाणी ॾियनि, छो असां फसल तबाह थी आहे। जॾहिं असांखे रोज़गार ॾियनि त असीं बनी मां त कढूं। ठीकु आहे।